अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते आऊं जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवाजी समातुन में मां खे भलीकार कयां थो। सामीन सिंध तरक़ी पसंद पार्टी की मेज़बानी हेठ सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई। सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस के अॻिते वधाईंदे मां हिन कॉन्फ्रेंस के जी इब्तिदाई ख़िताब लाइ मां गुज़ारिश कयां थो सिंध तरक़ी पसंद पार्टी के चेयरमैन जनाब डॉक्टर कादिर मुफ्ती साहब के वो तव्हां सां मुखातिब कयो। मेहरबानी हैदरमल्ला साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज जेके दो साथी मोहतरम मुख्तलिफ सियासी पार्टियों का सरबराह अगवान नुमाइंदा मुख्तलिफ सियासी फोरम समाजी फोरम समाज के अंदर लेखक शायर अदीब टेक्नोक्रेट्स जेके जैन जहत से जुड़ियल दोस्त तव्हां अॼु हिन क़ौमी मसइले ते पंहिंजे संजीदगी जो इज़हार कंदे दिलचस्पी जो इज़हार कंदे तव्हां STP जे सॾ ते हिते गॾु थिया आहियो। मां तव्हां सभिनी खे दिलि सां भलीकार चवां थो। तव्हांजी वॾी महिरबानी, पंहिंजी भेनरुनि नदड़ियुनि जी महिरबानी जेके हिते आयूं शरीक थियूं ऐं इन सिलसिले खे इंशाअल्लाह जारी रखंदासीं। तव्हां सम्झो था त पाकिस्तान ठहण खां वठी सिंध जे अंदरि नस्ल परस्ती जे बुनियाद ते नफ़रत या को रद्द अमल या क़त्ल या खून सिंधियुनि जे तरफ़ां कॾहिं न कयो। 1947 में पाकिस्तान ठहियो आहे ऐं उन ज़माने जी तारीख़ शायदि असांजा समूरा मोतबर मोज़िज़ अॻवान जेके उन ज़माने जा मुस्लिम लीग जा नुमाइंदा हुआ उहे सभु भलीकार कैंपूं हणी हिननि हिंदुस्तान खां आयल माण्हुनि जी इस्तक़बाल लाइ वेठा हुआ। भलीकार कई वई उन्हनि खे। बुखिया आया, ॾुखिया आया, पेर में चप्पल हुई न हुई, कंहिंखे कपिड़ो फाटल हो न हो, न्याणी जे मथे ते रहो न हो, उन्हनि खे पंहिंजूं न्याणियूं सम्झी पंहिंजे घर जो भाती सम्झी पंहिंजे ओताकुनि में घरनि में ऐं जेके बि उनजूं चौदीवारियूं हुयूं उते पनाहूं ॾिनियूं। न रुॻो पनाहूं ॾिनियूं, जेतिरे ताईं सरकार वारिस थिए उन वक़्त ताईं पंहिंजे हड़ा वड़ा खाधो खुराक ॾेई इन्हनि खे ज़िंदा रखण जो असीं सबबु बणियासीं ऐं सिंध में कॾहिं बि इन आधार ते न थियो त ही हिंदुस्तान खां आयल आहे, ही फलाणो आहे, फलाणो आहे। पोइ हिननि जेके नाला पंहिंजो पाण खे पाण ॾिना, पोइ इल्ज़ाम हयूं सिंधियुनि ते तो ये हमको मकड़ कहते हैं, ये हमको मटर मोगा कहते हैं, ये हमको फलाना कहते हैं। इहे ॻाल्हियूं ठाहे उन्हनि सिंधियुनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो नफ़रत जो जान पंहिंजी कम्यूनिटी में पैदा कयो त सिंधी क़ाबिल नफ़रतनि तव्हांखां नफ़रत कंदा, तव्हां खे वेझो वेंदो, तव्हांखे सिंधी खाई वेंदा। तव्हांजी बका इन में त तव्हां सिंधियुनि खां परे थी रहणु सिखो, कम्यूनिटीज़ में रहणु सिखो, पंहिंजा पाड़ा हलेदा ठाहियो, शहर हलेदा ठाहियो, ॻोठ हलेदा ठाहियो त जीअं उन्हनि जो स्ट्रीट पावर बि उन्हनि वटि रहे, वोट जो पावर बि उन्हनि वटि रहे। छो जो हिन सॼी स्कीम जे पोयां हिकिड़ा मज़बूत इंजीनियर हुआ, समाजी माहिर हुआ, लियाकत अली ख़ान खां वठी हिकिड़ी वॾी पटाड़ माण्हुनि जी जिन उन सॼे फिनोमिना खे ऑर्गेनाइज़ कयो पिए। उन्हनि खे ख़बर हुई त पाकिस्तान में न उन्हनि जो वोट आहे, सुभाणे जे इलेक्शनूं थी वियूं, आइन ठही वेंदा, माण्हुनि खे इख़्तियार मिली वेंदो, मैंडेट मिली वेंदो त असांखे वोट केरु ॾींदो। उन करे उन्हनि पंहिंजी सियासत ते दाइमी कब्ज़ो करण लाइ इहा सॼी खेद कई ऐं सिंध में जेके मज़हब जे बुनियाद ते फ़साद थिया हुआ 47 में कोन थिया। 48, 49 में 1948, 1949 में प्लान करे कया विया त जीअं हितां हिंदुनि खे कढूं, वॾा वॾा कारोबारी मर्कज़ ख़ाली थियनि, हिननि खे आबाद कनि। उन वक़्तु ॾोह ॾिजे पंहिंजो पाण खे, क़ौमी सोच खे, धारा खे या उन्हनि फ़र्दनि खे, उन ते पंहिंजो बहस कोन्हे। हिकिड़ो तारीख़ जो वकिरो लुड़ी वियो, गुज़री वियो। पर उन खां पोइ असां सभिनी उन्हनि सां रवश जेका आहे भाईपी जी इख़्तियार कई।
असांजूं शादियूं मुरादियूं असां कंहिं उर्दू घर में न्याणी ॾियण में आर महसूसु कोन कयो या कंहिं सिंधी नौजवान उन्हनि मां शादी कई त इज़त वक़ार सां वठी आया। इन हद ताईं जो असांजूं शहरियूं आबादियूं हुयूं। मसइला हैदराबाद जो सदर, तव्हां सिंधी फैमिलियूं आहिनि घरनि में, माउ पीउ सिंधी आहे, ॻाल्हाईंदा घर में उर्दू पिया पंहिंजे ॿारनि सां उन्हनि सां, त उन न ॿोली जे बुनियाद ते सिंध जी माण्हुनि करे नफ़रत कई, न रंग मज़हब नस्ल जे बुनियाद ते नफ़रत कई त धारिया माण्हू आयल हिन सां न ॻाल्हायो, हिन जे दुकान तां सौदो न वठो, हिन सां दोस्तियूं न करियो, हिन सां माइटियूं न करियो। इन क़िस्म जो अहसासु कॾहिं बि सिंध में दफ़ा न कयो। सिर्फ़ु जॾहिं शुरूआत थी, जॾहिं सिंध जूं ज़मीनूं किलेनि में ईअं ई भुॻे मुठ नीलाम थी, हिकिड़ो माण्हू ॿ माण्हू कुर्तो पाए जिना टोपी पाए अची हलफ़नामो जमा कनि त आउं फलाणे इलाइक़े जो मुंहिंजी उते ॾाॾे जी 5000 एकड़ ज़मीन हो। हाणे साईं ते जेको रिहेबिलिटेशन सेंटर हो ऐं जेके खाता उन लाइ इहो ज़रूरी थी पियो त सिंध जी हुतां जूं ज़मीनूं ॻोल्हे, जेके हिंदुनि जूं छॾियल मिल्कियतूं उहे त हुयूं ई वयूं अवेक्यू ट्रस्ट में ऐं सभिनी में उन्हनि जे हवाले क़ाबू थी वयूं, पर जेके हींअर ही बैराज निकिता पे उन्हनि जे कमांड एरिया जूं जेके ज़मीनूं ठाहियूं पे उहे बि नीलामनि में हली वयूं, उन ते सिंध दान थियो। त बाबा इहो फुर आहे, हीअ लुट आहे, ज़ुल्म आहे, हीअ ज़मीन असांजी अबनि ॾाॾनि खां वठी असांजी आहे, इहा मक़ामी हारी खे मिलणु खपे। जेको हारी आहे मक़ामी, जे अबे ॾाॾे खां वठी हिन ज़मीन खे पंहिंजे रत ऐं पघर सां सिरजियो आहे, उनखे मिलणु खपे। त उन में इहो एतिराज़ु कोन हो त मुहाजिर नाले जे माण्हू खे छो थी मिले फलाणे खे, छो जो जॾहिं कमांड एरिया जूं बैराज पिया, सखर बैराज पियो, त पंजाब जा आबादगार आया, उन्हनि खे ज़मीनूं अलाट कयूं वयूं हिते, कॾहिं ट्रैक्टर स्कीम जे नाले में, कॾहिं कहिड़े स्कीम जे नाले में, अयूब खान ताईं ऐं इहे ज़मीनूं अलाट थींदियूं रहियूं 1 यूनिट जे सॼे अरसे में। उन ते बि सिंधी माण्हू वटि अमल कयो। हारियुनि में जेके सिंध जी बंदरबाट हुई नीलाम हो, त रुॻो इहो कोन हो त हिंदुस्तान खां माण्हू खे ज़मीन मिले थी असां उन ते एतिराज़ु कया। असांजो इहो बुनियादी हक़ हो त असां पंहिंजी धरती माउ जे वतन जी उनजे वसीलनि जी हिफ़ाज़त कयूं। त असां जेका बुनियादी असां बार बार वज़ाहतूं कयूं आहिनि। हाणे मां सम्झां थो असांजा समूरा लीडर मां अर्ज़ु थो कयां त हाणे महिरबानी करे इहो ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे त असीं माण्हू हर ॿुधायूं कदा असीं आम उर्दू ॻाल्हाइण वारनि जे ख़िलाफ़ु न आहियूं। असां आहियूं ई कोन, असां पंहिंजे वजूद में अमल बि ख़िलाफ़ु न आहियूं। चवण की असांखे बार बार सफ़ाइयूं ॾियण जी ज़रूरत कहिड़ी आहे त असीं चऊं त असीं उर्दू ॻाल्हाइण वारनि जे ख़िलाफ़ु न आहियूं। असीं नस्ल परस्तनि जे ख़िलाफ़ु आहियूं, वतन जे दुश्मननि जे ख़िलाफ़ु आहियूं। सिंध में बग़ैर रंग नस्ल मज़हब जे फ़र्क़ जे असां सभु माण्हू जेके आहिनि उहे असां उन्हनि खे सिंधी सम्झंदे पंहिंजे वजूद जो हिसो सम्झंदे असां उन्हनि जा उहे समूरा शहरी सियासी हक़ बहाल कया आहिनि जेके हिकिड़े कंहिं शहरी खे हुजनि खपनि। त उन जे नतीजे में बार बार इहा थींदी रहे थी। हिननि जी मुकमल कोशिशि आहे MQM जेका आहे ख़ालिस नस्ल पर सियासी जमायत, दहशतगर्द जमायत आहे। जिन माण्हुनि MQM सां भाकुर पाए उन्हनि खे सियासी नुमाइंदो क़बूल करे ऐं उन्हनि सां बग़लगीर थिया ऐं उन्हनि जे नाच गाना कयूं, उन्हनि जे इशरतुल इबाद गवर्नर जे मुक़ररी ते ऐं तोहफ़ा मोकिलियऊं, उन्हनि जो अफ़ाल उहे ॼाणनि था। पर असां सम्झूं था त MQM पंहिंजे नस्ल पंहिंजे बुनियादनि खां वठी नस्ल परस्ती जे बुनियाद ते, छो जो उन्हनि जो बुनियादु जेको आहे उहो जनरल ज़िया विधो। जनरल ज़िया जो कहिड़ो चङो कम जो पाण ॻणियूं, सिंध जे लाइ कहिड़ी हुन चङाई कई। हज़ारे असांजा सिंध जा माण्हू या कुई छॾियऊं गन मशीनुनि जी गोलियुनि में ऐं हज़ारे नौजवान जेके आहिनि कोड़ा हणी जेल भरे डंडा ॿेड़ियूं हणी टंगूं बाहूं खणी लूला लंगड़ा करे छॾियऊं। अॼु सॼी सिंध में हज़ारे तव्हांखे सियासी कारकुन मिलंदा जेके नीम पागल जी कैफ़ियत में गुज़ारनि था इन जनरल ज़िया जे तशद्दुद जबर जे करे, इन कोट लखपत जे जेल जे करे ऐं लाल किले जे तशद्दुद जे जबर जे करे। ऐं उन जनरल ज़िया हिन तंज़ीम जो बुनियादु विधो ऐं उनखे पाले ताते उनखे भते बि इंतज़ाम करे उनखे लाइसेंस टू किल ॾेई समूरो इंतज़ाम ऐं उनजी सॼी जा सॼी जेका तरतीब ऐं तंज़ीम उहा हिकिड़ी आर्मी
जेका मुंज़िम आर्मी हूंदियूं नाज़ी ट्राइब उन ट्राइब जी आहे। हुननि जो जेको असां चवंदा आहियूं हीअ असांजो यूनियन काउंसिल जो सदर आहे, हीअ असांजो तालके जो सदर आहे, हू चवंदा आहिनि हीअ असांजो सेक्टर कमांडर आहे। जिन जी तंज़ीम ई तरतीब हिकिड़े फ़ौजी, हिकिड़े दहशतगर्द, हिकिड़े नस्लपरस्त बुनियादनि ते जुड़ियल आहे। ऐं पहिरियों ॿियो उन ज़माने में पीपल्स पार्टी कयो। जॾहिं हैदराबाद जा रोड ऐं कराची जा रोड सिंधी माण्हुनि जे रत सां ॻाढ़ा हुआ, असांजो नियाणी जा लाश अञा पिया पे सथिया पे हिक ॿिए जे पोयां आया पे, त पहिरियों 88 जी चूंड खां पोइ MQM खे सियासी हैसियत पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनी, जो बेनज़ीर भुट्टो साहिबा वञी 90 जो चकर काटियो। जनरल इसाक जे चवण ते, असलम बेग जे चवण ते हुन वञी जेको सो 90 जो चकर काटे उन दहशतगर्द MQM खे जेको सियासी सर्टिफिकेट जारी कयो त सियासी तंज़ीम ऐं हिननि सां जेको सियासी डालाए करे हिननि खे तव्हां सियासत में शामिल कयो ऐं 2 वज़ारतूं ॾेई सिंध जूं उन्हनि जो हिकिड़ो नओं सियासी प्रोसेस शुरू करायो। पोइ हर दौर में उनजी मौज हुई। पहिरें दौर में 2 वज़ारतूं, ॼाण सादिक अची वियो त सिंध जो अधु वज़ारत में मालिक थी विया, अधु वज़ारतूं ॼाण सिंधियुनि वटि हुयूं, अधु वज़ारतूं MQM वारनि वटि हुयूं। मुशरफ अची वियो त प्रीफेक्टो वज़ीर आला उहे हुआ। ॼाम जे तव्हांखे ख़बर आहे त मरण जे वक़्तु जॾहिं ॼाम खे इहो पेट जी तकलीफ़ थी ऐं कैंसर हो ख़ुदा ॼाणे छा लंडन खणाए विया त एक्टिंग वज़ीर आला केरु थियो सिंध जो? क़ाइम मक़ाम बदर चमू साहिब उन ज़माने जो शाइर हूंदो त केरु हो एक्टिंग वज़ीर आला, जंहिंजे नाले जे पोयां तारिक जावेद मुहाजिर सीनियर वज़ीर हो ॼाम सादिक जी काबीना जो क़ाइम मक़ाम वज़ीर आला कयो वियो तारिक जावेद मुहाजिर खे। इहो हिकिड़ो एक्सरसाइज सिंध में उन वक़्तु शुरू थी। जेकॾहिं इहो तारिक जावेद मुहाजिर उन वक़्तु क़बूल थी वञे एज़ अ वज़ीर आला त उन खां पोइ इन दहशतगर्द वज़ीर आला जी सिंध में लाइन कतार खड़ी थी वञे। पर उन वक़्तु बि असां हिन ज़िमेवारी खे महसूसु कयो। असां जेलनि में हुआसीं, उन वक़्तु तशदुद घरनि में हुआसीं। STP हिन जी ज़िमेवारी खईं ऐं असां अलॻि ऐलान 3 रोज़ा हड़ताल कई हिन जी मुक़ररी ते। 3 रोज़ा हड़ताल थी, रोड रस्ता बंदि थिया ऐं उन खां पोइ ॼाम सादिक खे उन बीमार हालत में लंडन मां खणी अची वज़ीर आला जी कुर्सी ते विहारियो ऐं हिन तारिक जावेद मुहाजिर खां वज़ारत आला जी कुर्सी छॾाई। त असांजी पहिरीं जेका कोशिशि इहा आहे त बाबा ही जेका तव्हांजी सोच आहे त सिंध खे 2 लसानी सूबो ठाहियो। अगरि ॿोलियूं त सिंध में 50 ॻाल्हायूं वञनि थियूं, 50 किलोमीटरनि ते ॿोली चेंज थिए थी। मां बरोचकी ॻाल्हायां, हे सिंधी ॻाल्हाए, हे बिरोही साहब बुरावी ॻाल्हाए, ॿियो को सराइकी ॻाल्हाए, थर जो माण्हू ढाटकी ॻाल्हाए। ही 50 ॿोलियूं सिंध में ॻाल्हायूं वञनि थियूं। तव्हां हिन लसान जे बुनियाद ते क़ौम ऐं वतन जी तक़सीम कंदा आहियो छा? ही क़ौमुनि जो गुलदस्तो आहे त क़ौम मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ मुख़्तलिफ़ नंढा सक़ाफ़ती अक़लियती ग्रुप, कल्चरल ग्रुप गॾिजी करे उन क़ौम जी तशकील कंदा आहिनि ऐं क़ौम को 50, 10, 20, 50, 100 सालनि में त क़ौम कोन ठहंदी आहे। सिंधी क़ौम जी कहिड़ो को नस्ल परस्त हुजे, केॾो को नस्ल परस्त हुजे, पर दुनिया जा आलमी माहिर चवनि था त घटि में घटि सिंध जी तारीख़ जेका 10,000 साल पुराणी आहे। 10,000 सालनि जी क़ौम हिकिड़े तसलसुल में गुज़री आहे जंहिं लाज़मी ॻाल्हि जंगियूं जहिड़ा ॾिठा हूंदा, मंगोल, हलाकू, चंगेज़, नादिर शाह, अहमद शाह अब्दाली, अहमद खां दुरानी, केतिरा फातेह हलाकू सभु हिते आया, क़त्ल ग़ारत गरी थी, पंहिंजा पुट कुआयूं, नौजवान कुआयूं, न्याणियुनि जूं अस्मत दरियूं थियूं। उहे सभु वहशतूं सहंदा पंहिंजे वतन जी, पंहिंजी टोपी जी, पंहिंजी अजर जी हिफ़ाज़त कंदे अॼु उन्हनि असांखे ही सिंध असांजी नस्ल खे मुंतक़िल कई आहे, जंहिंजा असीं वारिस आहियूं। इहो पाण ईअं न सम्झो त कंहिं गुलदस्ते तौरु खणी असांखे ॾेई छॾी आहे। ही सालनि सदियुनि जी हलाउनि खे मुंहुं ॾींदे असां हिकिड़ो पंहिंजो क़ौमी प्रोसेस तइ कयो आहे। उन ते असीं फ़ख़ुरु कयूं था। कॾहिं नंढियूं नाकामियूं, नंढियूं फतहूं, जंहिं मुस्तक़िल फतह खे कामयाबी ॾेई असांजे वतन खे ज़िंदा रखियो। असांजे अबनि ॾाॾनि असांखे ही वतन कयो त असां सभिनी जी ख़्वाहिश इहा आहे त सिंध में इहो 2 लसानी सूबे जी जेका कोशिशि आहे हू हर वक़्तु मुतनाज़ा ठाहिणु चाहिनि था। तव्हां ॾिठो त PPM कंहिंखे सम्झ में अचे थो नथो अचे। को आसिफ ज़रदारी जे हिन सूरियाई ते डांसूं करे थो, भले करे, उनजो जमहूरी हक़ आहे।
पर असां जेके वतन परस्त माण्हू आहियूं असीं उन्हनि खे सिंध जे वतन जे गद्दारनि जी सिफ़ में बीहारींदासीं। आसिफ जेको ख़ालिद मक़बूल सिद्दीकी कराची में वेही दर्स थो ॾे पंहिंजे माण्हुनि खे त इन 30 सालनि जी सियासत में एतिरो कॾहिं सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी खां क़बूल न करायो जेको असां हिन मुआहिदे में क़बूल करायो आहे। मां छा हूंदी आहे? मां हिकिड़ी मुक़दस शइ आहे, उनजी इज़त, उनजी ताज़ीम, उनजी तकरीम। को माण्हू चवे त ही तुंहिंजी माउ आहे, हिन माउ जी असीं हाणे असमत दरी कंदासीं, ही जिरगो फ़ैसिलो कंदो, तुंहिंजी माउ जी असमत दरी कंदासीं। कहिड़ो उहो पुटु हूंदो जेको चवंदो त जिरगे खे मां ॾियां थो त मुंहिंजी माउ खे तव्हां संसार कयो। धरती सिंध असां सिंधी माण्हुनि लाइ माउ आहे। हू चवे तो तो कोई मुकद्दस चीज नहीं होती, कोई धरती माँ वगैरह मुकद्दस नहीं होती, नए सूबे बनेंगे, हमें जमानत मिल गई, ये हो गया वो हो गया। हमने 30 साल में इतना नहीं मांगा। ही झुमरियूं त हणंदे कि पीपल्स पार्टी जा बिलावल भुट्टा मेरी ख्वाहिश से हुआ इताद। असीं चऊं था जंहिं ॾींहुं बेनज़ीर भुट्टो खे तूं ॼाए हुए, बेनज़ीर भुट्टो तोखे घुटो ॾेई छॾिया त सिध ते इहा लानत न मटिजे। मां हूंदी आहे, मां ते मुराद अली शाह एक्टर अनिल कपूर साहब चवे थो त बाबा ही सूबे जो मिड़ी ॻाल्हि आहे, को सूबो ठहणु ॾुखो प्रोसेस आहे, को आइन हिकिड़ो मसइलो आहे। आइन में जॾहिं सिंध असेंबली करे, अड़े तुंहिंजे हिननि अबनि ॾाॾनि त 1 यूनिट पास कयो, इहे सिंध असेंबली में वेठा आहिनि। जिन 1 यूनिट पास कयो, इहे तव्हांजा वॾेरा पटे भाई इहे सभु वेठा आहिनि जिन 1 यूनिट पास कयो। इहो ई सिंध असेंबली हुई न तव्हांजी। इहो ई अरबाब रहीम जे ज़माने में इहे जेके कानून पास थिया असेंबली में, सिंध जे तालीमी इदारनि में सिंधी नौजवान जूं पढ़ायूं बंदि थियूं, नौकिरी जा हक़ ख़तमु थिया, पुलिसिंग ठही वई, इहा बि तव्हांजी सिंध असेंबली कानून पास कयो न। सुभाणे तव्हां ऐं तव्हांजा गद्दार गॾिजी कंहिंजी ख़्वाहिश सां चई छॾनि त बाबा हाणे आबादी वधी वई आहे, कराची संभाली नथी थिए। असीं चऊं था कराची 2.5 करोड़ जी आहे, ज़रदारी मुछूं वटो चए थो कराची 4 करोड़ माण्हुनि जो शहर थी वियो आहे। नथो मरी तो कहिड़ी कंहिं मिलाए 4 करोड़ माण्हुनि जो शहर, 4 करोड़ माण्हुनि जो शहर थी वियो। सिंध जी आबादी टोटल 6 करोड़, पोइ बाक़ी 80 रुगो 2.5 करोड़ बचा आहिनि। पोइ कुल्ले ते पहुचण रखी हलिया वञूं मुल्क छॾे। त हुननि जो ॻाल्हाइण लफ़्ज़ सिंध लाइ बर्छी आहे। ऐं ही वॾेरा मख़लूक जागीरदार मख़लूक जेका अथव न, पहिरें ॾींहं खां वठी सिंध दुश्मन, मां वाज़े कयां थो त अॼु ॾींहं ताईं सिंध खे कंहिं बि तलवार सां फतेह न कयो आहे। मुल्क में मार्शलाऊं लॻियूं, अयूबी आमरियत आई, 1 यूनिट आयो, ज़ियाद जी आमरियत आई, मुशरफ जी आमरियत आई। असां उन जूं मज़ामतूं कंदा रहियासीं, असांजूं नियाणियूं भेनरूं जेलनि में वयूं, मुक़ाबला खाधऊं, असां सरेंडर कोन कयो। तलवार ते सिंध फतेह कोन थी आहे। सिंध खे बि अॼु ग़ुलाम ऐं बेहथियार ऐं बेवस कयो वियो आहे। त इहो असेंबली में वेठल, कराची खां वठी इस्लामाबाद जी असेंबली में वेठल वॾेरनि जेका कानून साज़ी कई आहे, उन कानून साज़ी जे करे असां पंहिंजे वतन जे बुनियादी हक़नि खां महरूम थिया आहियूं ऐं पंहिंजे वतन में हूंदे असां बेवतनी जी कैफ़ियत में गुज़ारियूं पिया। इन जे करे असीं चवणु चाहियूं था त असीं न कंहिं असेंबली जे आसिरे ते आहियूं त तव्हांजी असेंबली असांखे पक ॾे त बाबा असां सिंध जी तक़सीम लाइ को बिल पास कोन कंदासीं। तव्हां गद्दार इब्ने गद्दार आहियो, जेके वेठा आहियो असेंबली में जागीरदार इब्ने जागीरदार आहियो, तव्हीं बेकाऊ जिन्स आहियो सिंध जी। तव्हांजे कंहिं बि लफ़्ज़ ते असांखे ज़रे जो बि भरोसो न आहे। इन जे करे असां चयो आसान हूंदो आहे सोलो फिलाई तरक़ी पसंद पार्टी 2 टे उबता सुबता बयान ॾेई ॾाढो हीअं 2 टे मुज़ाहिरा करे ऐं ठोशा ॾेखारे चई छॾे त असां ॿार लाहे छॾियो। मूं पंहिंजी इख़लाक़ी ज़िम्मेवारी सम्झी त सिंध जो क़ौमी दर्द जो मसइलो आहे ऐं सिंध जो क़ौमी दर्द जेको आहे, वतन जी बका जेका आहे, उहो डॉक्टर कादिर मक्सी जे अकेले ॿार खणण खां वॾी आहे। जे असां वाक़ई धरती जा हिलाली पुट आहियूं, धरती खे माउ सम्झूं था ऐं धरती जे वजूद खे सीरियस ख़तरो सम्झूं था, उन लाइ बेहद ज़रूरी आहे त सॼी क़ौम यकजा थिए, सॼी क़ौम हिकु आवाज़ थिए। ही समूरा मोहतरम दोस्त, ये समूरी सिंध में सियासी पार्टियों जेके सियासी नज़र जी तरह सिंध में जमहूरी पार्लियामानी सियासत करणु चाहिनि थियूं,
जेके इन जागीरदार मुआशरे जो मुक़ाबिलो करे सिंध में वर्किंग क्लास मिडिल क्लास पढ़ियल गलियल माण्हुनि जी असेंबली जे लाइ ख़्वाहिशमंद आहिनि। इन लाइ जदोजहद कयूं था, पाकिस्तान जे सियासी फ्रेमवर्क में हलणु चाहियूं था, पर इहो तय आहे त ज़लील शहरी थी, टे दर्जे जो शहरी थी ऐं ग़ुलाम बणिजी न, बावकार तरीक़े सां हिन मुल्क जा शहरी बणिजी बराबरी बुनियाद ते असां हलण ऐं अॻिते वधणु चाहियूं था। त असां उहे सभु जमहूरी पार्टियूं आहियूं। असां फ़र्ज़ु सम्झो त इन्हनि सियासी पार्टी जे क़ाइदनि सां गॾोगॾु सिंध जे लाइ सोचींदड़ जेके बि दानशवर टेक्नोक्रेट साफ़ी कलमकार सोशल मीडिया जा एक्टिविस्ट असांजूं भेनरूं इहे बि हिन क़ौमी मशवरे में शामिल हुजनि। अकेलो मशवरो न थिए पर उहे समूरो हिन क़ौमी मशवरे में शामिल हुजनि त जीअं असां यकजा थी हिकिड़ो गॾियल आवाज़ ठाहियूं ऐं गॾियल आवाज़ थी असां जे ख़िलाफ़ु ललकार बणिजूं, गॾियल पधरनामो वञे ऐं गॾियल पधरनामे सां हुननि खे पैगाम ॾियूं त सिंध हिनखे रद्द करे थी तव्हांजे मुआदे खे। असां हीअं सिंध खे चाहियूं था जमहूरी पार्लियामानी तरीक़े सां, का बि लसानी नस्ली कोटा न हलंदी, का पार्टी जी कोटा न हलंदी। सॼे मुल्क में इहो थींदो आहे, सॼे मुल्क में इहो थींदो आहे त जेका पार्टी अक्सरियत हूंदी आहे उहा पंहिंजे इतादियुनि खे गॾु करे हुकूमत ठाहींदी आहे, जेका हुकूमत सां इत्तेफ़ाक़ रखंदी आहे उहा अपोज़िशन में वेंदी आहे। इहो कॾहिं न थींदो त तव्हां अपोज़िशन में हुजो तॾहिं तव्हांजी हिसेदारी। तव्हां जेको सो नस्ली बुनियादनि ते ब्लैकमेलिंग करे पंज माण्हू कोई रोड बंदि करे ऐं स्टॉक मार्केट खे ॿियारे पंहिंजे एजेंटनि जे ज़रिए ऐं तव्हां पंहिंजा अहिड़ा मल्हायो। पहिरियों धक इहो थियो आहे त हिकिड़ो नसर परस्त चीफ सेक्रेटरी आयो आहे सिंध में, सोहेल राजपूत आहे प्रोफेशनल कामोरो, पर मुराद अली शाह जो ख़िदमतगार आहे। चो मुराद अली शाह नाणे जो वज़ीर हो त इहा को नाणे जो सेक्रेटरी हो। आख़िरी 3 साल ख़ालिद मक़बूल सिद्दीक़ी जो फेडरल सेक्रेटरी हो, उनजे शोबे जो TNT जो 3 साल उनजो फेडरल सेक्रेटरी रहियो आहे ऐं उनखे वठी आया आहिनि ऐं पीपल्स पार्टी मुआदे जी पहिरीं अमली शुरूआत कई आहे। हाणे चीफ सेक्रेटरी आयो, सुभाणे तव्हांजो क्लर्क जो 16 ग्रेड जे माण्हू जी बदिली केरु थींदी, किथां थींदी, कीअं थींदी, उहो चीफ सेक्रेटरी इख़्तियार हलाईंदो। उहो MQ जी मर्ज़ी सां नथी थी सघे। IG सुभाणे केरु ईंदो, MQ चाहींदी जेको। सुभाणे गवर्नर हाउस में इशरतुल इबाद जॾहिं मुशरफ जेको आहे उनखे इशरतुल इबाद खे गवर्नर मुक़ररु कयो। असां उन ॾींहुं हिते कारो ॾींहुं मल्हायोसीं हैदराबाद जे चौकनि चौवाटनि ते। पोइ हर साल उन ॾींहं जी मुक़ररु खे असां कारो ॾींहुं मल्हाईंदा हुआसीं। ऐं अहिड़ा बि बेशरम माण्हू आहे जेके तुंहिंजा मुंहिंजा सिंध जा हुआ, इशरतुल इबाद खे जेको सो हुते गुल बि पेश कयो। हुजूं सिंधी सदायूं सिंधी क़ौम परस्त ऐं गुल पेश कयूं वञी इशरतुल इबाद जी मुक़ररी ते उन ते। सुभाणे हिन में को गुमान कोन्हे त इहो सिंधियुनि जो कातल ख़ालिद मक़बूल सिद्दीक़ी केरु आहे। तव्हां JTI हूंदी, JIT हूंदी, JIT जी रिपोर्टूं पढ़ो त जेके बि इंडिया मां हथियार ईंदा आहिनि उन्हनि जो चङो मुड़ुसु इहो आहे, विराईंदो इहो आहे। ऐं जॾहिं ही अमेरिका में हो त इहो मुहाजिरिस्तान जा सॼी हुन घटि में घटि 50 बसूं ऐं 100 टैक्सियूं हायर करे उन ते मुहाजिरिस्तान जा बैनर हणे सॼे वाशिंगटन DC में न्यूयॉर्क में उन घुमायूं त मुहाजिरिस्तान ज़िंदाबाद, मुहाजिरिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, फलाना सभु इहे कम करे चुको। ऐं पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट वरी उन माण्हू खे MQM पाकिस्तान जी चङो मुड़ुसु इहो पटको ॿधाए ऐं इन जे घर मां बि हथियार रेंजर्स कढिया ऐं वरी उन माण्हू खे पटको ॿधाए पाकिस्तान जो चङो मुड़ुसु करे MQM जो करे विहारियो अथनि। त इहा कहिड़ी वतन परस्ती आहे, कहिड़ी जमहूरियत परस्ती आहे, कहिड़ी पाकिस्तान परस्ती आहे। मां इस्टेब्लिशमेंट जे पिंडी जे ज़िम्मेवारनि खां पुछणु चाहियां थो, बलोचिस्तान जा पुट गुमनि, सिंध जा नौजवान ॿार गुमनि ऐं हीअ जेके खुलम खुला नाले चढ़िया दहशतगर्दनि उन्हनि खे तव्हां कच्छ में विहारे लिपिल था पियारियो ऐं सियासी इक़्तिदार जूं इंजेक्शन ॾेई उन्हनि खे तयारु करे तव्हां कयो था। इन जे करे थो सिंध जे रोडनि रस्तनि ते सिंधी माण्हुनि जो क़तल कनि, सिंधियुनि जी रस्ता रोक कनि ऐं सिंध में नस्ल परस्ती बुनियाद ते इन सियासत खे अञा ताक़तवर कनि। नाहे मंज़ूर असांखे इहा तव्हांजी पॉलिसी, न हलणु ॾींदासीं, कंहिं सूरत में न हलणु ॾींदासीं। केतिरनि माण्हुनि खे तव्हां ज़बानूं सुबंदव, केतिरनि माण्हुनि खे गोलियूं हणंदव, केतिरनि माण्हुनि खे तव्हां ख़ामोश करे सघो था। हीउ वतन असांजो, असीं 1000 सालनि खां मालिक आहियूं। तव्हां कयो, हुकूमतूं कयो, लुटियो सिंध खे,
लुटियो, ग़रीबनि जे वात जो गिर खसियो, थर जे माण्हुनि जे छाती जो खीर थञ जेको सो सुकायो बुकूं ॾेई, तव्हां चोक चोक ते असांजी नियाणियुनि खे पिन ते मजबूर कयो, इस्पतालुनि जा पैसा खाओ, रोड जा पैसा खाओ। इहो सभु जेको ज़लालत जो धंधो पीपल्स पार्टी झंडे ठहे पियो, हाणे आख़िरी वार जेको आहे उहो असांजे वतन ते आहे। मां तव्हांखे हिकु तारीख़ी ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां। बेनज़ीर भुट्टो शहीद थी, मां पंहिंजे वफ़द सां गॾु वियो हुउमि लाड़काणे वियो हुउमि तहज़ियत लाइ। ज़रदारी साहब खे मूं चयो, जॾहिं बेनज़ीर साहब जो बमनि जो हमिलो थियो त मूं चयोमांसि ज़रदारी साहब तव्हांजो सिक्योरिटी जो निज़ाम सुठो कोन्हे, बेनज़ीर खे माराईंदव, महिरबानी करे होशियारु थियो। आउं वियोमांसि, सभु मूंसां गॾु आहे पंहिंजी मरकज़ी टीम। मां चयोमांसि दादा तोखे मूं चयो, ध्यानु कोन ॾिनो, आख़िरी जो मंज़िल अची वई न, त अधु मिंट बि सोचण जे यकदमि मुंहिंजे हिन सफ़र ते हथ हणी चवे थो डॉक्टर साहब इहो त बेनज़ीर वई आहे, सिंध बचे त वॾी ॻाल्हि आहे। अड़ी मां चयो किथे बेनज़ीर, काथे सिंधी, चवे छा थो? जीअं शानी साहब वारा सभु हुआ हुते, हैदर मल्ला वारा। त मां जॾहिं बस जी दुआ पढ़ी, अधु मुनो कलाक वेठासीं, उथियासीं, मां ॿाहिरि निकिरी, मां चयो तोबा वियो आहे, किनो लफ़्ज़ नथो चवां, मां चयो बेनज़ीर मुइया हे आलमी ठीको खणी आयो आहे, सुभाणे सिंध खे तक़सीम कंदो, होशियारु थियो, तयारी करियो, हीउ सुभाणे सिंध खे विराईंदो। ऐं पोइ तव्हां ॾिठो त रहमान मलिक जी क़यादत में बिटो निज़ाम आंदई, तजर्बे तौर ते बिटो निज़ाम फॿी वञे हा त उन फॿण खां पोइ सिंध ॿ थी वञे हा। पर असां बिटे निज़ाम जे वक़्तु हिननि जो अहिड़ो असरु कयो जो कासिमाबाद में ऐं सॼी सिंध में हिननि जा MP MLA झंडो पीपी जो हणी बहिराड़ी न वञी सघंदा। काइम अली शाह, निसार कोड़ा, मुराद अली शाह जिते विया हुते बेदन ऐं टमाटनि जा बूथ में वसकारा थिया, आख़िर गाॾियुनि ते झंडा लाइ भॼी विया। टंडो मोहम्मद ख़ान में त असांजी नारी तहरीक जा दिन काइम अली शाह वज़ीर आला जी हैसियत में हो, वञी घेरो करे वञी अलाए छा ग़रीब सां कयो। त उहो निज़ाम असां ॾाराइण में उहो सॼे सिंधी क़ौम जो गॾियल शौक़ु हो, रुॻो एसटी कान हुई। असां अॻवानी में हुआसीं, धरना हयासीं, ॿिए कंहिं पणी वेठासीं, पर सॼो सिंधी क़ौम जो गॾियल शौक़ु हो। असां उन बिटे निज़ाम खे ॾातो, सिंध जी तक़सीम खे बचायोसीं। अॼु ही नओं वार हाणे तलवार ज़रदारी पंहिंजे कुल्हे ते नथो रखे, वफ़ाक़ी हुकूमत ते थो रखे, शहबाज़ शरीफ़ ते। बाबा असीं छा कयूं, मथां वफ़ाक़ जो फ़ैसिलो, पोइ असीं त हाणे हीअं आहियूं। इन करे मुंहिंजा भाउ, सुभाणे इंतिज़ामी तक़सीम असीं चऊं था, असांखे सिंध में इहो फार्मूलो ई क़बूल न आहे त सिंध में 2 ज़बानूं जीअं ॿियूं ज़बानूं थी, उर्दू ॻाल्हाइण वारनि जी ज़बान उती, पाकिस्तान जी क़ौमी ज़बान ज़िंदाबाद, अञा तरक़ी ॾियो, वधायो, शेर लिखो, अदब लिखो। असांखे कहिड़ो एतिराज़ु आहे? असीं पाण उर्दू ॻाल्हाईंदा आहियूं, हिननि जहिड़ी हिननि खां सुठी, त असांखे उर्दू ते थोरी एतिराज़ु आहे। तव्हां भले ॻाल्हायो पंहिंजे घरनि में, असीं चवंदा ॿारनि खे तव्हां प्राइमरी स्कूल में उर्दू पढ़ायो, कॾहिं हा, पर हीअ ज़रूरत सिंध में रहण वारे हर ॿार खे घटि में घटि सिंधी पढ़णु ऐं सिखणु लाज़मी आहे, ज़रूरु हुजणु खपे। इहो ई नस्ली लसानी गेप जेको पए ख़तमु कंदो सोसाइटी मां। जॾहिं उर्दू ॻाल्हाईंदड़ ॿारु जेको आहे उहो सिंधी सिखंदो पढ़ंदो स्कूलनि में, त उन्हनि जूं दोस्तियूं, यारियूं, एतमादी फ़िज़ा वधंदी, भाइपी वधंदी, नफ़रतूं घटिदियूं। पर ॼाणी वाणी कराची में जेके सिंधी लैंग्वेज टीचर हुआ न, MQM जे अचण खां पोइ सिंधियुनि खे मारे भॼाए छॾियऊं। हाणे सभु MQM जा कारकुन सिंधी लैंग्वेज टीचर जी जॻह ते भर्ती करे छॾियऊं। न रहेगा बांस न बजेगी बांसुरी स्कूल आहिनि, सिंधी लैंग्वेज टीचर भरियो पियो आहे, पर वेठो MQM जो कारकुन उहो छा पढ़ाईंदो ॿारनि खे? त इन तरीक़े सां, ख़ामोश तरीक़े सां, महज़ब अंदाज़ सां, इहो इमरान ख़ान साहिबु आहे न, वज़ीर आज़म हाणे लथो आहे, असीं लंडन में गॾु हुआसीं, यादि पियो सम्झां थो लंडन में, त असां वकील ॾे वियासीं त MQM दहशतगर्द हिन ते FIR हिन ते अल्ताफ़ हुसैन ते केस दाख़िल कयो त लंडन में हिनखे कढी ऐं हिनखे ट्रायल कयो। अल्ताफ़ हीअ असां सां गॾु बीठो उते। त वरी हिते जॾहिं वज़ीर आज़म थिए थो, चए थो हेड़ा बि महज़ब माण्हू MQM जो त कॾहिं कोन ॾिठा, हेड़ा नफ़ीस माण्हू कॾहिं कोन ॾिठा। इन जे ॻाल्हाइण लाइ कहिड़ी चाशनी हर माण्हू जे फ़रेब में फासी थो वञे। पोइ सम्झो था त बिलावल भुट्टो बि चए थो त हीअ मुंहिंजी दिलि जी आवाज़ आहे, जेको मूं आयो थो मुंहिंजी दिलि जी आवाज़ आहे। ज़रदारी चए थो त मां मौलाना फज़ल रहमान जहिड़ो माण्हू, उहो चवे थो त मां गारंटी रहियां जेको थियो आहे लफ़्ज़ लफ़्ज़ हिन ते अमल कराईंदासीं। हाणे असीं सिंधी त निंदड़ था थी पिया आहियूं,
पर सियासी पार्लियामानी नुमाइंदगी जे हवाले सां निंदड़का हूंदे असीं करोड़ा इंसान आहियूं, करोड़ा। असीं 5 लख 2 लख 4 लख माण्हू न आहियूं, असां करोड़ा इंसान आहियूं। लखा मायरूं भेनरूं गैरतमंद बादशाहूं सुजाग करोड़ा नौजवान असीं ऐता करियूं त असीं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कंदासीं। जीअं मुंहिंजे पीउ मूं ॾे सिंध मुंतक़िल कई आहे, आउं पंहिंजे ईंदड़ नसुलनि खे अहिड़ी महफ़ूज़ ऐं आज़ादु सिंध मुंतक़िल कंदुमि, इहो वाइदो करियां थो। ऐं जेसीं ताईं असांजी सिसी में साह आहे, ईंदड़ नसुलनि खे इहो पैगाम ॾींदासीं त सिंध खे क़यामत ताईं ज़िंदा ऐं जावेद मादरे वतन रखंदा। छा था चओ, हिन ॻाल्हि जो स्वागत आयो या न आयो? आयो? भई ज़िंदाबाद। मुंहिंजूं गुज़ारिशूं इहे आहिनि, इन करे असीं हिनखे रद्द था करियूं। सिंध दुश्मन मनसूबो आहे, MQM PQ बि सिंध दुश्मन आहे, मुस्लिम मनसूबो आहे, ॿिन्ही खे रद्द करियूं था। असांजो अलहदा रस्तो आहे। ऐं आख़िरी हिकिड़ो जुमिलो, अॼु उहो एजेंडा न आहे, पर आम हिननि सभिनी अॻुवाणनि खे असां पिया हिक ॿिए खे रिझायूं बि, हिक ॿिए खे सरचायूं बि, हिक ॿिए में एतमादी पैदा करियूं त ईंदड़ इलेक्शन खां अॻे ही सिंधी क़ौमी पार्टियुनि जो हिकिड़ो गॾियल अलायंस ठही वञे त जीअं पार्लियामानी मुतबादल क़यादत ठहे सिंध जे अंदरि पार्लियामानी मुतबादल क़यादत ठहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो करे, हिन जागीदार सियासत जो मुक़ाबिलो करे सिंध में पढ़ियल गढ़ियल नुमाइंदगी खे ताक़तवर ठाहियूं त जीअं पंहिंजे वतन जो, पंहिंजे वसीलनि जी हिफ़ाज़त करे सघूं। आख़िर में मां तव्हां सभिनी भेनरुनि जो शुक्रगुज़ार आहियां। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।